अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस। जसकम जिले मटियारी पारां कांग्रेस बॉडी जी चूंडियल अमल में आंदो वियो आहे, जंहिंजो इजलास डॉक्टर अयाज जो रशीद बेथो जी सदारत में थियो। इजलास में नई जिले बॉडी चूंडी वई ऐं उहिदेदारनि खे हलफ़ खणायो वियो। चूंडियल उहिदेदारनि में जिले सदर ज़ुल्फ़िकार बेथो, नायब सदर अयाज अली सेतो, जनरल सेक्रेटरी शहजाद समो, जॉइंट सेक्रेटरी मुनीर अहमद सोलंकी, प्रेस सेक्रेटरी आशिक सोलंकी ऐं खजानची निसार हाजन शामिल आहिनि। इन मौके ते चूंडियल अॻवाननि ख़िताबबंद चयो त हू सिंध जे अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद जारी रखंदा ऐं सिंध जे वसीलनि लाइ पंहिंजूं जानियूं बि क़ुर्बान करण खां गुरेज़ न कंदा। बांदी थाने जहद में शिजात और लाहिरी लिंक रोड ते रात देर सां पुलिस ऐं लोहारियुनि विच में मुक़ाबिलो थियो। पुलिस मूजिब टिन लोहारियुनि जी मशकूक हरकतुनि ते रोकण दौरान फायरिंग जी ॾे वरिती। फायरिंग जे नतीजे में लोहारी आशिक चांडियो वलद साहिब खान चांडियो मुबैना तौर पंहिंजे साथी जे फायरिंग में ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार जो तालुक सरहाणी ज़िलो सांगत आहे, जॾहिं त संदसि कब्ज़े मां पिस्टल मैगज़ीन ऐं गोलियूं हथ करण जी दावा कई वई आहे ऐं ॿिया बि लोहारी मुक़ाबले वारा हंधि फरार करण में कामयाब थी विया आहिनि। फरार थियंदड़नि मां हिक जी सुञाणप शाबिद मरियत तौर थी आहे, जॾहिं त ॿी सुञाणप लाइ कोशिशूं जारी आहिनि। पटीदर में जसकम पारां मिठल सबसोई जे क़त्ल ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। जसकम जिले नशर फेरोज़ जे सॾ ते जसकम जसाब जे अॻवाननि ज़ुहैब अंसारी, इमरान चांडियो, रफ़ीक राजपर, इरफान सियाल, वसीम अबड़ू ऐं ॿियनि कारकुननि हथनि में प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई। एहतिजाज दौरान अॻवाननि चयो त जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जो क़ौमी कारकुन वाली ॾीनू सबसोई जो भाउ मिठल सबसोई कबीलाई झेड़े में बेरहमानी सां क़त्ल कयो वियो, जेको सरासर ज़ुल्म आहे। हुननि मुतालबो कयो त आला इख्तियार नोटिस वठनि ऐं मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे कानूनी दायरे में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे। रेती में शादीशुदा जोड़ो तहफ़ुज़ लाइ मीडिया सेंटर रेती पहुची वियो। ज़रीना मारवाड़ी नाले नारी, जंहिंजो शादी 4 साल अॻु वालिदैन जी मर्ज़ी सां इमरान मारवाड़ी सां थी हुई, पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे रही आहे। कुझु वक़्तु अॻु ज़रीना खे संदसि वालिदैन पंहिंजे घर वठी विया, जितां बाद में खेसि मुड़ुस जे घर वञण खां रोकियो वियो। ज़रीना मारवाड़ी वालिदैन जो घर छॾण बाद ॿीहर पंहिंजे मुड़ुस इमरान मारवाड़ी सां गॾु रहे पई ऐं ॿिन्ही मुताबिक़ संदसि घरेलू ज़िंदगी मुतमईन ऐं ख़ुशगवार आहे ऐं ज़रीना जो चवणु आहे त संदसि वालिद भाउ शादी खे क़बूल नथा कनि ऐं मथस दबाव विझी रहिया आहिनि। इन हवाले सां ज़रीना इमरान मारवाड़ी ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस अमलदारनि का मुतालबो कयो आहे त खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे, जीअं हू बिना ख़ौफ़ ऐं ख़तरे जे पंहिंजी घरेलू ज़िंदगी पुरअमन नमूने सां गुज़ारे सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीवन न्यूज़।